अस्सलाम वालेकुम डियर व्यूअर्स, असांजे चैनल ते खुश आमदीद। जीअं त सिंध यूनिवर्सिटी जी प्री एंट्री टेस्ट जेका 6 नवंबर 2022 ते थी हुई, उन जी रिज़ल्ट अनाउंस कई वई आहे। रिज़ल्ट चेक करण जे लाइ तव्हां सिंध यूनिवर्सिटी जी वेबसाइट ते वेंदो, जंहिंजो URL आहे sutc.usin.edu.pk। उन ते तव्हां जीअं ई वेंदव तव्हांखे रिज़ल्ट शो थींदी। अचो त हलूं था सिंध यूनिवर्सिटी जी टेस्टिंग सर्विस जी वेबसाइट ते। जी तव्हां URL सर्च कंदा sutc.usin.edu.pk, तव्हां वेबसाइट ते अची वेंदा। उन खां पोइ तव्हां हीउ जेको रिज़ल्ट वारो ऑप्शन आहे इन ते क्लिक कंदा ऐं हिते हीउ जेको चूज़ लिखियल आहे हिते क्लिक करे ऐं हीउ ॾिसो अचे थो प्री एंट्री टेस्ट फॉर द एडमिशन ऑफ बैचलर डिग्री प्रोग्राम हेल्ड ऑन 6/11/2022। इन ते तव्हां क्लिक करे ऐं पंहिंजी रिज़ल्ट चेक करे सघो था। जेको बि तव्हांजो सीट नंबर आहे उहो तव्हां लॻाए ऐं पाण तव्हां पंहिंजी रिज़ल्ट चेक करे सघो था। हीउ ॾिसो, जीअं ई असां सीट नंबर लॻाए चेक कयोसीं तीअं असां वटि रिज़ल्ट अची वई। उमेद था कयूं तव्हांखे इन्फॉर्मेशन मिली वई हूंदी सिंध यूनिवर्सिटी जी एंट्री टेस्ट जी रिज़ल्ट जे बारे में। मज़ीद इन्फॉर्मेटिव वीडियोज़ जे लाइ असांजे चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो। असां तव्हांजी एडमिशन थियण ताईं हर प्रोसेस में तव्हांखे गाइड कंदासीं। त हिन चैनल खे लाइक कयो ऐं सब्सक्राइब कयो। अल्लाह हाफ़िज़।